शहर मीरपुर खां श्री नगरी ॻोठ मोहम्मद बख्श तेलीअ जो प्यारो भाउ बहितरीन लेखक आकाश कुमार गुआरियो पंहिंजी ज़िंदगीअ ते पंहिंजे अंदर जा अहसास लिखे थो। हा राजा भाउ ज़िंदगी ॾुखनि ऐं सुखनि जो सफ़र हूंदी आहे। ज़िंदगी कॾहिं कॾहिं हज़ार ऐं ख़ुशियूं खणी ईंदी आहे त कॾहिं वरी हज़ार ऐं ग़म ॾेई वेंदी आहे। बसि ज़िंदगीअ में ॾुख हुजनि या सुख हुजनि, पर ज़िंदगी वरी बि गुज़रंदी रहंदी आहे। वक़्तु कंहिंजो बि इंतज़ारु नाहे कंदो, ऐं असां वक़्त जो क़दुरु न आहियूं कंदा त असां हमेशह नाकामीअ तरफ़ हलिया वेंदा आहियूं। माण्हूअ खे वक़्त जो क़दुरु करणु घुरिजे, वक़्त जो अहसासु हुजणु घुरिजे, ऐं माण्हूअ खे वक़्त सां गॾु हलणु घुरिजे। छो जो जेके माण्हू वक़्त जो क़दुरु न आहिनि कंदा उहे कॾहिं बि कामयाबु न आहिनि थी सघंदा। गुरबत पंहिंजी जाइ हूंदी आहे, मजबूरियूं पंहिंजी जाइ ते, मुसीबतूं सभई पंहिंजी जाइ ते, पर माण्हूअ खे कॾहिं बि हिमत ऐं हौसलो हारणु न घुरिजे। बसि हज़ारे दुआऊं मुंहिंजे बाबा साईं मेराज गुआरियो जे लाइ अलाह पाक उनखे सिहत ॾे, ज़िंदगी ॾे, जंहिं असांखे प्यार मोहबत ऐं शफ़क़त सां पालियो। अॼु आउं कुझु पंहिंजी रोज़ी कमाइण जेॾो थी पियसि, मञा थो वॾी का नौकिरी न आहे, वॾो को बिज़नेस न आहे, बसि रांदीकनि जे दुकान ते बीठल आहियां। 10-20 हज़ार रुपया मिली वेंदा आहिनि, जंहिंमां मुश्किल सां घर जो गाॾो हले थो, पर वरी बि शुक्र कंदो आहियां त कंहिंजो मुहताज न आहियां। पाण कमाए ऐं पाण पंहिंजी फैमिलीअ खे खारायां थो। हिन दौर में दाल मानी माण्हू अगरि पंहिंजी खाए थो त उहो वॾो ख़ुशि नसीबु आहे। ॾुखिया या सुखिया ज़िंदगी जा ॾींहं गुज़रनि पिया। रब पाक ज़िंदगी ॾे मुंहिंजे भाइरनि राहुल कुमार ऐं रवि कुमार सूफ़ीअ खे, जेके अञा नंढा आहिनि, पढ़नि पिया। उमेद आहे त उहे पढ़ी पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा ऐं असांजो सहारो थी पवंदा। ऐं दिलो जान सां उन्हनि खे पढ़ाईंदो आहियां, पंहिंजे बाबा साईं जी ख़िदमत कंदो आहियां। सॼे ॾींहं जा थक जॾहिं घर पहुचंदो आहियां त मुंहिंजी नंढड़ी शेवानी, जंहिंजी मुर्क जेका जॾहिं मुर्कंदी आहे त मुंहिंजे रूह जा थक लही वेंदा आहिनि, उन शेवानीअ खे जॾहिं पंहिंजी हंज खणंदो आहियां तॾहिं सच पुछी राजा भाउ, सॼे ॾींहं जा थक लही वेंदा आहिनि। ऐं बिल्कुलु ताज़ो तवानो थी वेंदो आहियां। रब पाक मुंहिंजी नंढड़ी शेवानीअ जी क़िस्मत भली करे, हुन जी ज़िंदगीअ में हज़ारे ख़ुशियूं आणे। नंढड़ा भाइर अञा पढ़नि पिया, घर जूं ज़िमेवारियूं बाबा साईं जेको शुगर जे मर्ज़ में 15 सालनि खां भोॻे पियो, उन जे लाइ बि दुआऊं त अलाह पाक उनखे सिहत ॾे, ज़िंदगी ॾे। बसि वक़्त जो गाॾो हले पियो ऐं असां बि वक़्त सां गॾु हलूं पिया। बाक़ी ज़िंदगी ॾुखनि ऐं सुखनि जो सफ़र हूंदी आहे। जेकॾहिं ॾुखनि ते सोचींदासीं त ईअं लॻंदो आहे ॼण ॾुख सिर्फ़ु असांखे नसीबनि में मिलिया हुजनि। न खोलियो ॾुखनि जूं कहाणियूं, सताइनि थियूं यादूं असांखे पुराणियूं। न खोलियो ॾुखनि जूं कहाणियूं, सताइनि थियूं यादूं असांखे पुराणियूं। किथे यार आहिनि, किथे आहे यारी, किथे यार आहिनि, किथे आहे यारी, न ॿीहर मिलिया जे करे विया पुॼाणियूं। न खोलियो ॾुखनि जूं कहाणियूं, सताइनि थियूं यादूं असांखे पुराणियूं। हा राजा भाउ, ॾुखनि जूं कहाणियूं लिखंदासीं त पना भरिजी वेंदा, मस ख़तमु थी वेंदी, पर ॾुख तमामु घणा आहिनि। बसि मौला पाक ख़ुशि रखे असांजे प्यारनि खे, नंढड़नि भाइरनि राहुल कुमार, रवि कुमार सूफ़ीअ खे, मुंहिंजी नंढड़ी शिवानी। रब पाक सिहत ॾे मुंहिंजे बाबा साईं खे। सब्र जो दामन न छॾियो आहे, न छॾींदासीं। बाक़ी हीउ वक़्तु ॾुखियो ऐं सुखियो गुज़री वेंदो। उमेद आहे त
ज़िंदगी में ज़रूरु तब्दीली ईंदी ऐं हालात बहितर थी वेंदा। हा, हालात बहितर थी वेंदा।